بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم. محترم नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. रमज़ानुल मुबारक महीने में तमाम आमाल करण जो डबल सवाब डबल अजुर ॿुधायो वियो आहे. उन्हनि बहितरीन आमालनि मञा हिकु अमल हिकु ज़िक्र सूरह क़द्र जी तिलावत आहे. सूरह क़द्र जी आम ॾींहंनि में इहा फ़ज़ीलत आहे त जेको बि शख़्स रिवायात में मिले थो पंहिंजे फ़र्ज़ निमाज़नि में फ़र्ज़ी निमाज़नि में पढ़ंदो त उन जे लाइ अल्लाह ताला फ़रिश्तनि खे चवंदो त आऊं इन जी निमाज़ क़बूल करे छॾी. ऐं सूरह क़द्र जी तिलावत लाइ इहो आहे त जेको बि शख़्स सूरह क़द्र यानी सूरह इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र तिलावत कंदो उन जो अजुर ईअं आहे ॼण त हू अल्लाह जी राह में खून में लथपथ आहे. लिहाज़ा कोशिशि कजे त सूरह क़द्र खे बि माह रमज़ान में तिलावत कजे ऐं इन अजुर खे बि माण्हू हथ खां विञाए न छॾे. मोमिनीन किराम, रमज़ान मुबारक जे अरिड़हें रोज़ेदार जो अजुर ऐं सवाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था व इज़ा काना यौम समानियत अशर अमर अल्लाहु तबारक व तआला जिब्राईल व मीकाईल व इसराफील. अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम, हज़रत इसराफील अलैहिस्सलाम खे व हमलतल अर्श वल कुर्सी वल करूबियीन, अर्श ऐं कुर्सी जे हामलनि फ़रिश्तनि खे ऐं मलाइका जे सरदार फ़रिश्ता जेके मुक़र्रबीन फ़रिश्ता आहिनि उनखे अल्लाह ताला हुकुम कंदो. हुकुम कहिड़ो हूंदो? ऐं यस्तग़फिरु लि उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला सनतिल क़ाबिला. तमामु इन्हनि फ़रिश्तनि खे अल्लाह ताला इहो हुकुम कंदो त तव्हां उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ ईंदड़ साल ताईं इस्तग़फ़ार कयो, यानी उन्हनि जे लाइ मग़फ़िरत वारी दुआ कयो. जॾहिं दुआ जे बारे में इहो असांखे ॿुधायो वियो आहे त जॾहिं को मोमिन ॿिए कंहिं मोमिन जे हक़ में दुआ कंदो त उन मोमिन जे हक़ में दुआ क़बूल थियण खां पहिरियां ख़ुदि दुआ घुरण जे हक़ में दुआ क़बूल थी वेंदी. छो जो हू ॿिए लाइ थो दुआ करे, अल्लाह ताला चए थो त हीउ मुंहिंजे मोमिन लाइ दुआ थो करे त आऊं हिन जी दुआ क़बूल कयां थो. इन जे करे जो जेको ॿिए जे लाइ दुआ कंदो त उन जे लाइ फ़रिश्ता दुआ कंदा ऐं फ़रिश्ता जॾहिं कंहिंजे हक़ में दुआ कनि त उन्हनि जी दुआ ज़रूरु क़बूल थींदी. छो जो फ़रिश्ता मासूम आहिनि ऐं मासूमी दुआ कॾहिं बि रद्द न थींदी. केॾी ख़ुशनसीबी आहे अरिड़हें रोज़ेदार जी त उन जे लाइ जिब्राईल जहिड़ो फ़रिश्तो, मीकाईल, इसराफील जहिड़ा फ़रिश्ता, मुक़र्रबीन फ़रिश्ता मग़फ़िरत जी दुआ कनि. व आताकुमुल्लाहु यौमल क़ियामत सवाबल बदरियीन. ऐं अरिड़हीं रमज़ान मुबारक जे रोज़ेदार खे जेको ॿियो अजुर अल्लाह जी तरफ़ां मिलंदो उहो इहो आहे त अल्लाह तबारक व तआला उनखे असहाबे बदर, शुहदाए बदर जो सवाब अता कंदो. यकीनन शहीद अल्लाह जी राह में मुक़र्रब ऐं अज़ीम दर्जो रखे थो. शहीद जे लाइ जेको अल्लाह जी राह में शहीद थी थो वञे, पंहिंजो सर क़ुर्बान करे थो छॾे, रिवायात में मिले थो त जॾहिं हू पंहिंजे घोड़े जी ज़ीनतां कंहिं तलवार जी ज़रब सां, कंहिं तीर जे नोक सां ज़मीन ते अचे थो त अल्लाह ताला जे तरफ़ां उन लाइ हर उहो करम, हर उहा करामत मुहैया थी वञे जेकी अल्लाह उन जे लाइ मुयन कई आहे. जीअं ज़मीन ते हू पहुचे थो त अल्लाह ताला उन जे लाइ इहो थो फ़रमाए त तोखे बशारत हुजे, ए पाक रूह, पाक जिस्म मां निकिरण वारी रूह, असां तोखे भलीकार चऊं था ऐं तोखे बशारत आहे हर उन शइ जी जेकी तुंहिंजे कननि तां न गुज़री हूंदी.
तुंहिंजे अखियुनि न ॾिठी हूंदी ऐं तुंहिंजे दिलि जे तसवरनि में बि न आई हूंदी। ऐं जीअं ई शहीद पंहिंजी हिन दुनिया खां ज़िंदगी जो ख़ात्मो करे आख़िर जी तरफ़ रवानो थो थिए त रिवायात में आहे त डायरेक्ट हुनखे जन्नत में जॻह मिली थी वञे। ऐं हीअ आम शहीद, लेकिन असहाब बदर उहे असहाब बदर आहिनि जंहिंखे असाबिकून व साबिकून जे ज़ुमरे में शामिलु कयो थो वञे। ऐं तमामु शुहदा, तमामु मुजाहिदनि खां असहाब बदर खे मुक़दम कयो वेंदो हो ऐं उन्हनि जी इहा फज़ीलत आहे। लिहाज़ा अरिड़हें रोज़ेदार खे बि असहाब बदर, शुहदाए बदर जो सवाबु मिलंदो। दुआ आहे अल्लाह ताला असांखे इन सवाब खां महरूम न फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।